मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद मैसर। मेहर जे फेस मोहम्मद चांडियो जे रहवासियुनि शामुराद चांडियो ऐं एहसान चांडियो ॿियनि नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त असांखे ॻोठ में पंहिंजी ज़रई ज़मीन आहे जंहिं ते जवाबदारनि जीवन चांडियो माशूक तालिब साईंदाद मेहो ॾाॾो ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था। जंहिं बाद असां PPMP ऐं नवाब बुरहान चांडियो फ़ैसिलो कयो हुयो ऐं जवाबदारनि खे मना कई हुई त ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ख़तमु कनि। उन खां पोइ जॾहिं असां ज़मीन ते कमु करणु शुरू कयो त मथे जवाबदारनि पंहिंजा हथियार बंद वठी असांजे घर ते हमलो करे असांजे 8 माण्हुनि खे ज़ख़्मी कयो। हाणे जवाबदार असांखे धमकाए रहिया आहिनि, असांखे क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदार पुलिस ते प्रेशर विझी रहिया आहिनि त जीअं असांखे पुलिस गिरफ़्तार न करे। हुन चयो त जवाबदारनि असांजे घर ते काह करे असांजा माण्हू ज़ख़्मी कया आहिनि, पर फरीदाबाद पुलिस जवाबदार गिरफ़्तार करे नाहे सघी। जवाबदार सोशल मीडिया ते बि असां पुलिस जे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। हुन चयो त जवाबदार ॿीहर हमले जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजे घर ते हमले दौरान ज़ख़्मी कयल माण्हुनि जे केस में ॾेखारियल जवाबदार गिरफ़्तार न थिया त जवाबदार ॿीहर हमलो करे असांजो जानी नुक़सान करे सघनि था। जवाबदार असांखे धमकाए असांजे ज़रई ज़मीन ते बि कब्ज़ो करणु चाहिनि था। जवाबदार जीवन पहिरीं नंबर जो ब्लैकमेलर ऐं ठग आहे। हुननि मुतालबो कयो आहे त असांजे घर ते हमलो करे असांजे 8 मर्द तोड़े औरतुनि खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हमले में मुलविस जवाबदार फौरी तौर गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे।